नाज़रीन, सालेपट में बास जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मक़ामी आबादकारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी घुर कई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम हुसैन बंबरो। नाज़रीन, असां हिन सालापत ॻोठ वेझिके ते मौजूदु आहियूं, जिते टपकर खां जेको आहे पाणी वही आयो आहे, जिते 100 एकड़ जेके आहिनि में फ़सुल वहुण आहे, गाहु आहे, तबाह थी वियो आहे। अचो त उतां जे ॻोठाणनि खां हरनि ऐं आबादियुनि खां पुछूं था त उन्हनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं हीउ पाणी जेको आहे हिन वक़्तु केतिरो बीठो आहे। बरसातुनि खां बाद में नयूं लही ईंदियूं आहिनि, जेको पाणी ईंदो आहे नैन जो इहे नारे जी तरफ़ जेको आहे सो वेंदो आहे। हिन वक़्तु बासर कोट बंबरो जा जेके माण्हू आहिनि, शाहनवाज़ राणू ऐं ॿिया, उन्हनि जेको आहे सो मर्द वठी औरतूं वठी करे जेको आहे सो प्राइवेट बंदि ॿधी करे 100 एकड़ जेका ज़मीन आहे ज़रई ज़मीन, जंहिंमें कपां बि आहे, गाहु गुआर ऐं ॿियो जेको फ़सुलु आहे उनखे जेको आहे सो तमामु खां ईंदो आहे। अॼु खां अॻु बि ईंदो सही आहे साईं। हाणे जीअं पाणी आयो टकर खां सिधो अची वियो वॾे कमाल बंबरे जी फ़सुल में, हाणे उस पासे में अची वियो। उन्हनि छा कयो आहे, बासर कोट बंबरे जे शाहनवाज़ मोहम्मद मुराद ऐं जेके मुंहिंजा ॻोठ वारा आहिनि उन्हनि छा कयो आहे, हिकिड़ो मन ईंदो आहे ज़मीनुनि में ईंदो आहे तक़रीबन 200 जरीब असांजी पंहिंजी ज़मीन आहे। पोइ बंदि वग़ैरह न हूंदो आहे, नुक़सानु थींदो आहे, पाणी मतिलबु खिंडी वेंदो आहे, हर कंहिं ॾींहुं वेंदो आहे, थोरो त को नुक़सानु एतिरो न थींदो आहे। हिन वक़्तु साज़िश कई वई आहे, ॻोठ कोट बंबरो आहे, बंबरा ई आहिनि उहे, उन्हनि अहिड़ो कमु कयो आहे प्राइवेट बंदि ॿधी करे माना असांजो फ़सुलु तबाह करे। हिकिड़ो ॾींहुं अॻु में बारिश खां जेको आहे हिननि हिकिड़ी शरारत कई आहे, असांजा बीठल फ़सुलु जेको आहे वण कपिया अथनि ऐं उहो तक़रीबन 2-3 वेसनि में कपिया अथनि। उहो बि असां कल्ह मुख़्तियार कार साहिबु आयो, हुनखे असां ॾेखारियोसीं, उहो नुक़सानु उहो बि ॾिसी आहे छा ऐं हुन हू जेके आहिनि बासर एतिरा आहिनि जो मुख़्तियार कार आहे या तपेदार आहे, उन्हनि खे बि धमकियूं ॾियनि था पिया। कल्ह बि मुख़्तियार कार सॼो ॾींहुं पंहिंजा माण्हू छॾिया पाण आयो, पर हुननि खे जेको आहे बंदि टोड़ण न ॾिनो वञे। हुन सां नुक़सानु कयो आहे ऐं हथ सां हथरादू बंदि प्राइवेट ॾिराए करे असांजो फ़सुलु ॿोड़ियो। तव्हां ॾिसी सघो था असांजो जेको नुक़सानु कयो आहे तो ॿिया मुतालबो साईं असांजो इहो ई आहे त असांजे आला इहो आहे त जेकी टकर जी न अचे थी उहो असांखे नालो जेको आहे कढाए ॾियूं वञनि ऐं जेको हे बंदि ॿधो आहे उहो असांजो खोलायो वञे, असां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन सदाम हुसैन बंबरे सां गॾु ग़ुलाम हुसैन बंबरो, धरती टीवी न्यूज़, सालियापट।